ऐं सरकार सां साज़बाज़ कंदड़ किरदार आहिनि उन जे चेहरनि खां असीं वाक़िफ़ आहियूं, जेके मुर्तज़ा बाब जे प्रोजेक्टनि ते कमु कनि, जेके सॼी उमिरि NGO जा पैसा कमाए कमाए ग़रीबनि जे नालनि ते फंड वठी करोड़पति थी विया। कंहिंजो पुटु ऑस्ट्रेलिया में, कंहिंजो पुटु अमेरिका में, कंहिंजो पुटु हुन में। हाणे डॉक्टर कादिर मक्सी इमिग्रेंट थी वियो आहे। मसूद लोहार, मां तोसां मुखातिब आहियां, तूं मुंहिंजो ग्रीन कार्ड साबित कर। मुंहिंजी हिकिड़ी अमेरिका में एप्लीकेशन ॾेखार त मूं इमिग्रेशन लाइ या ग्रीन कार्ड लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे, ऐं पंहिंजी लिखी थो ॾियां, ऐं सियासत आहे विड्रॉ करे हलियो वेंदो मुल्क छॾे। तव्हां बदमाश आहियो, तव्हां सरकारी एजेंडा ते आहियो, ऐं तव्हीं दलाली जो कमु करियो पिया। तूं उहो ई पुराणो कारकुन आहीं न, मेराणी यूनिवर्सिटी वारो तरक़ी पसंद विंग में तूं कमु कंदे, मां उन ज़माने खां सुञाणा। गॾनि ते चढ़ी हलण वारो आहीं तूं। अॼु NGO जा तूं ई सूट बूट पाए तूं सम्झी थो त तूं वॾो दानश्वर ऐं पढ़ियल गढ़ियल थी वियो आहीं। बिलावल भुट्टे जूं कुर्बानियूं ऐं उनजी अज़तियूं तोखे महसूसु थियनि थियूं। असां जेको 8-8 साल जेलनि में ऐं फ़ौजी छावनियुनि जे अज़त घरनि में पंहिंजे जिस्म जो ज़रो ज़रो ॾंभायो आहे, उहा तोखे ख़बर न आहे, छो जो उहो त मिड़ी हवाई तवाई ॻाल्हि हुई। त इन क़िस्म जूं बकवासूं सिंध में बंदि कयो। मां शौरी तरह हिकिड़ो ज़िम्मेवार फ़र्द आहियां सिंध जो। मां कंहिं बि हालत में सिंध में ही गुस्ताख़ रसूल हिकिड़ो नारो अहिड़ो आहे, असां कॾहिं बि इन नारे जे टकराव में नथा बीह सघूं। तव्हां गुस्ताख़ रसूल जे चकर में लिबरल जा नारा हणी मैदान ते निकिरो, ॿिया शान मुस्तफ़ा जा नारा खणी निकिरनि, ऐं सिंध में खून रेज़ी शुरू थी वञे, ऐं पोइ तव्हां बेवा माइन वांगुरु वेही रोईंदो त 4 माण्हू मरी विया, 6 मरी विया, हाणे किथे आहिनि क़ौम परस्त। असां अहिड़ी कंहिं बि सूरत सिंध में इहा रांदि बर्दाश्त न कंदासीं, सियासी मस्करी बर्दाश्त न कंदासीं। सिंध खे हिकिड़े पंहिंजे रमज़ में हलणु ॾियो। को मौलवी अफ़गानिस्तान खां काबिल खां गॾे ते चढ़ी ऐं उठ ते चढ़ी तलवार ऐं बंदूक खणी अचे, चवे त आऊं हिते मुस्लमान इस्लामी फैलाइण आयो आहियां, शरीयत नाफ़िज़ करण आयो। जे डॉक्टर कादिर मक्सी उन हथ न कटे त तव्हां सम्झो त असीं जनम ई न वरितो हिन धरती ते। बाक़ी कूड़ा नारा ठाहे तव्हां क़ौम खे गुमराह करे, असां अलाए केतिरी सिंध हींअर मुसीबतुनि में फासी पई आहे। असां टाइम बम जे गोले ते वेठा आहियूं। थोरी बि ग़ैर ज़िम्मेवारी थी, चिणक लॻी, सॼी सिंध में बाहि मची वेंदी। मुसलमान 99.99% जेके माण्हू हिते मुसलमान आहिनि, अथीस जेके मुलद आहिनि, जेके अलाह खे रसूल खे नथा मञो, उहे 0.001% हूंदो। जेके लिबरल आहिनि, सेक्युलर सोच जा माण्हू आहिनि, उहे वधि में वधि जेको आहे से 5000 10,000। बाक़ी सॼी सिंध जो मुसलमान मुआशिरो उहो मज़हबी मुआशिरो आहे। सालनि खां 50 सालनि खां वठी ऊल फूल ॻाल्हाए क़ौम परस्तीअ नारे में, सोशलिस्ट तहरीकुनि, तबक़ाती तहरीकुनि नाले में तमामु ओल फोल ॻाल्हाए सिंधी अवाम खे अवामी तहरीकुनि खां ऐं क़ौम परस्त तहरीकुनि खां परे कयो आहे। मस सिंध जा क़ौम परस्तनि जी सियासत खे, फ़लसफ़े खे, सिंध जी अक्सर तवाम सम्झो आहे, वेझा अचनि पिया। तव्हां वरी इन क़िस्म जूं मस्किरियूं करे वरी माण्हुनि खे कोई दूर वठी था वञो त माण्हू क़ौम परस्त सियासत खां परे वञनि, मौलवियुनि ॾे वञनि, उन्हनि जे कच्छ में वियनि, पीपल्स पार्टी जूं वंगारूं वहनि, ऐं क़ौम परस्त जेके आहिनि उहे ईअं ई कुंड में वेठा नारा हणंदा रहनि खूह जे ॾेडर वांगुरु। असां इहा तव्हांखे सियासत न करणु ॾींदासीं। तव्हां रोशन ख़्याल आहियो न, तव्हां पीपल्स पार्टी सां गॾु वेठा आहियो। सरदार शाह सां तव्हांजूं रातियूं महफ़िलूं हूंदियूं आहिनि, मुराद अली शाह सां तव्हांजूं महफ़िलूं हूंदियूं आहिनि, त तव्हां वञी उन्हनि खे चओ त ही गोस्ट स्कूल, केतिरा स्कूल आहिनि बंदि आहिनि, ॿार प्राइमरी स्कूल बंदि आहिनि, ॿार मदरसनि में पढ़णु था वञनि। मुलायत इन करे वधे पई जो सिंध जे ॻोठ ॻोठ में स्कूल बंदि आहिनि, ऐं मुलायत जा मदरसा हलनि पिया। मासूम 5-7 सालनि जे कचनि ज़हननि खे